सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तो जड़े विश्वास श्रद्धा यकीन अहुने मालिक जी रहमत जो प्रवेश थी तॾहिं हकीकत में वह चीज पंहिंजी मंजिल माणी दिया। तंहिंजे करे धाम बढ़ाइण जो मक़सद हूंदो आहे पंहिंजे जीवन खे बढ़ाइण, पंहिंजो पाण खे सही रखणु। छाकाणि जॾहिं असां उन सचे साईं जे साम्हूं ईंदा त असांजो विश्वास ऐं यकीन, असांजो शेवा ऐं सिमरन उहो जेतिरो मज़बूत हूंदो उहा असांजो शेवा सिमरन विश्वास यकीन मालिक ताईं पहुचंदो आहे, चरणनि में पहुचंदो आहे। ऐं पोइ जेतिरो विश्वास श्रद्धा यकीन उमंग उत्साह जीवन हूंदो आहे उन रूप में आसीस उहा कन्वर्ट थी करे वापसि थी करे ईंदी आहे। जेतिरो ई विश्वास हूंदो ओतिरी उहो कन्वर्ट थी करे आसीस कई गुना वधाए करे सके मोदी करे मिलंदी आहे। इन करे सघंदो विश्वास जो पैमानो जॾहिं असां जहिड़ो भाव खणी वेंदा आहियूं उहो असांखे रिप्लाई ओड़ी महिल ओड़ो मिलंदो आहे। कंहिं वक़्तु असां नॉर्मल वे में वेंदा आहियूं नॉर्मल थी करे मिलंदा। कंहिं महिल असांखे सुख हूंदो आहे असां मुस्कुराईंदे वेंदा आहियूं, मुस्कुराईंदे पहुचंदा आहियूं। कॾहिं असांखे तकलीफ़ हूंदी आहे असां मालिक खे जहिड़ी अरदास कंदा आहियूं असांखे मौत में ओड़ी मिलंदी आहे। असां ओड़ी तेज़ी सां हुजो, जहिड़ी तेज़ी सां जहिड़ो मज़बूती सां असां विश्वास रखंदा आहियूं तहिड़ो ई। तंहिंजे करे जॾहिं धाम ते वञूं कंहिं मंदर में वञूं असांखे ॿ चीज़ूं लाज़मी यादि रखणु खपनि। जॾहिं असां मंदर में वेंदा आहियूं त असां जूता ॿाहिरि लाहींदा आहियूं, ॿई जूता ॿाहिरि लाहींदा आहियूं। ॿई जूता लाहिण जो मक़सदु हूंदो आहे असां पंहिंजी बद नज़र ऐं बद नियत उहा ॿाहिरि रखी करे आयासीं। उहा असांजी कॾहिं बि अंदरि में न हुजणु खपे। ॿिनी जूतनि जो मक़सदु आहे बद नज़र ऐं बद नियत। इन करे उनखे हमेशह साइड में लाहींदा आहियूं। ऐं हक़ीक़त में जूता जेके बि असां जॾहिं लाहियूं बि सही, असां कॾहिं मंदर में वञूं न असांखे यादि रखणु खपे मंदर जे साम्हूं कॾहिं बि जूता न पाए करे लाहिबा न आहिनि। हमेशह त पोयूं ॾिसंदासीं पोयनि दौर में असांजा वॾा जेके बि हुया हमेशह पहिरियों साइड में जूता लाहींदा, उनखां थी करे पोइ मंदर जे साम्हूं ईंदा। कॾहिं बि जूता मंदर जे साम्हूं न लाहींदा, मंदर में अची करे साम्हूं अची करे दर जे साम्हूं जूता लाहिनि, कॾहिं बि न। भई मालिक जो जेको दर्शन थिए असांखे उनजी जेका नज़र पवे उनजी नज़र करे सॼी जूतनि ते न अचणु खपे। यानी असां एतिरा हुजूं जे बद नज़र बद नियत असां कॾहिं थी करे वञूं ई न। बद नज़र बैद नियत ई असांजी ॿाहिरि हुजे, यानी असां बिल्कुलु शुद्ध साफ़ थी करे वञूं। ऐं जीअं असां शुभ नज़र ऐं नियत सां अंदरि वेंदासीं तो सॼो माहौल शुद्ध थी वेंदो, सॼी मुस्कुराहट पंहिंजो पाण ईंदी। ऐं पोइ जीअं असां शुभ थी करे अंदरि वेंदासीं त पोइ असां ॾिसंदो असांजो कोई ॿारु हुजे, जॾहिं असांजो ॿारु कोई खिलंदो मुस्कुराईंदो प्यार सां ऐं बहितर भाव सां असांजे साम्हूं अचे त उन वक़्तु असांजो चहिरो असांजी ख़ुशी
असांजी आशीर्वाद, असांजी हालत उनसां कीअं हूंदी आहे। हिकदमि सभु कुझु जेको इहा बिना पुछण के ॾेई छॾंदा आहियूं। जेको बि आहे ॿार जो चहिरो ख़ुशी में ॾिसी करे असां ख़ुशि थी करे उन बिल्कुलु हर चीज़ उनजी पूरी कंदा रहंदा आहियूं। उनखे चवण जी ज़रूरत न कोन्हे। पर जॾहिं कोई ॿार ग़लति सोच, ग़लति भाव या ग़लति वीचार सां साम्हूं अचे त पोइ असां सुख आहे, ॿियो सभु ठीकु आहे, छा थियो, कीअं थियो, हिकदमि चहिरो ई बदिलजी वेंदो। बाक़ी ॻाल्हियूं पोइ जेको उन चयो बाक़ी थी करे राज़ी कंदासीं। जॾहिं उनजो चहिरो सही न हूंदो असां उनखे उनजी मर्ज़ी सां थोरो राज़ी कंदासीं। पर जॾहिं ख़ुशी ख़ुशी सां प्यार सां ईंदो त सभु उनखे पंहिंजो ॾेई छॾींदा। असांजो चहिरो ॿई कीअं उथंदो आहे। साॻिए नमूने जॾहिं बदनियती ऐं बद नज़री असां ॿाहिरि रखी करे ईंदा आहियूं ऐं अंदर में मालिक जो प्यार ऐं उन विश्वास सां अॻिते वधंदा आहियूं त जीअं वधंदा आहियूं असांखे मुस्कुराईंदो ॾिसी हो मुस्कुराए करे साम्हूं सॼी रहमत असां में उधेड़े छॾींदो आहे। सदाई ख़ुशि आबाद रहंदा आहियूं, सदाई बहितर रहंदा आहियूं, सदाई हरिया भरिया।